हाणे अब्दुल्ला थो चवे, हा हीअ अब्दुल्ला अची वियो। अब्दुल्ला थो चवे त सिंध असांजी माउ आहे, नथा चए? सिंध असांजी माउ आहे। हा, जेको सिंध ॾांहुं मेरी अख सां ॾिसंदो, जेको सिंध मेरी अख सां ॾिसंदो, उनजी अख कढी छॾींदासीं। उनजी अख कढी छॾींदासीं। हलो उहो कहिड़ा कलाम ॻाईंदा आहिनि, नारे सिंध जिए सिंध, ॿिया सभु नारा रसी विया, इहो पढ़। मैं पढ़ंदा हुआ ना, तो मेरे पीछे पढ़ंदा हुआ, थोड़ा बेइज्जती करो। सभिनी को सलाम करे, दोस्त बेचणी। साईं इस्माइल यार है अब्दुल्ला असांजो, ये जीअण जो असांजो जियापो हुयो। नारे सिंध जिए सिंध, नारे सिंध जिए सिंध, ॿिया सभु नारा विसरी विया, नारे सिंध जिए, ॾाढा नारे सिंध जिए सिंध, नारे सिंध जिए सिंध, ॿिया सभु नारा विसरी विया, ॿिया सभु नारा विसरी विया। ॿी सिटड़ी कहिड़ी आहे? सिंध सां अहिड़ी जिंद अड़ी जो, सिंध सां अहिड़ी जिंद अड़ी जो, पढ़ंदा ॾाढा पढ़। सिंध सां अहिड़ी जिंद अड़ी जो, ॿिया दिल वारा विसरी विया, नारे सिंध जिए सिंध, नारे सिंध जिए सिंध, जिए सिंध। सिंध असांजी माउ आहे। सिंध असांजी माउ आहे। जेको सिंध ॾांहुं मेरी नज़र सां ॾिसंदो, जेको सिंध ॾांहुं मेरी अख सां ॾिसंदो, जेको सिंध ॾांहुं मेरी अख सां ॾिसंदो, उनजी अख कढी छॾींदासीं। हा, इहो तेरा अज़म ऐलान आहे। अब्दुल्ला ने ऐलान कयो। ही उहो नस्ल आयो आहे, ही उहे ॿार आया आहिनि जिन खे असीं जेकॾहिं बचाए वियासीं त आहे जंहिंजे आस जागी उथी जीअण जी, आहे जंहिंजे आस जागी उथी जीअण जी, वण वण वठे वास, जर थर झरकी पवे। माना असीं ही उहो नस्ल अची वियो आहे जेको तमामु तेज़ बि आहे, हुनमें तमामु वॾियूं ताक़तूं, उन्हनि में ख़ासि करे ज़हनी ताक़तूं तमामु वॾियूं, ऐं उहो जिन्हनि खां वधीक जेको आहे सो तेज़ आहे। उन जिन्हनि खे कंट्रोल कर, छो त ॿार खां वधीक ॿियो को जिन थी सघे, जिन खां वधीक ॿी का बि ताक़त कान थींदी, जिन देव। ऐं जेकर इनखे असीं जेकॾहिं कंट्रोल करे वियासीं त इहा ख़ुदा जी ताक़त में तब्दील थी, न त पोइ जेको आहे अज़ाज़ील वारी सूरत आहे। अॼु अचो जेको आहे सो लतीफ़ साईं जो जेको कल्चर आहे, उहो कल्चर लतीफ़ साईं जो पढ़ूं, इहो कल्चर आहे छा? ऐं कल्चर जी तमामु सवली आसान मां तव्हां छाईं त ज़रूरु सभिनी खाधी, ऐं छाईं जॾहिं तव्हां वठींदा आहियो, जॾहिं ईअं मां फारूक कढंदा आहियो, उन खां पोइ विच में हिकिड़ो गोदो हुलवार जेको आहे सो उनमें हिकिड़ो गोदो निकिरंदो आहे, जंहिंमें दाणा न हूंदा आहिनि, ॿिज न हूंदो, ऐं उहो उनजो रूह आहे, उनजो ॻर जेके असीं सॾींदा आहियूं, ॻर रूह जी माना आहे ॻर। माना तव्हां जेके बि पोरिया करियो था, तव्हां जेके बि जेको आहे तव्हांजा नज़रिया आहिनि, जेके बि तव्हां सलाहियतूं आहिनि, उन्हनि जे मुताबिक़ तव्हां जेको पोरियो कयो आहे, उन पोरे वञा जेको तव्हां वण पोखियो आहे तहज़ीब जो, उन वण जो मेवो जेकॾहिं मिठो आहे त माना तव्हांजो सफ़र सजायो। पर जेकॾहिं तव्हां उहो मेवो मिठो न आहे, तव्हांजा बचा सुठा न आहिनि, त माना त उहो तव्हांजो सफ़र जेको आहे सो अजायो वियो हलियो। पर मिड़ी ख़ैर आहे, भला सफ़र त करिणो आहे, वरी जेको आहे सो नई सही सोचणो, छो त लतीफ़ साईं जेको तव्हांजो जेको कल्चर जोड़े थो, जेको तव्हांजो उन कल्चर में लतीफ़ साईं मुख़्तलिफ़ कॉन्सेप्ट ॾिए थो। जीअण से संघार, जीअण से संघार अजे ॼनी घारिया, जी जीअण से संघार अजे ॼनी घारिया, जनी संदा ॿार अठई पर अगूंदर। माना त अहिड़ो माहौल हुजे, अहिड़ा ॻोठ हुजनि, अहिड़ा घर हुजनि, अहिड़ा माण्हू हुजनि या आहिनि। फर्ज़ु कयो असीं हींअर ईअं चऊं त हींअर असांजी जेका सिंध आहे, असांजो जेको मुल्क आहे, असांजा जेके घर आहिनि, असांजा जेके बच्चा आहिनि, उहे सभु ख़ुशि आहिनि,
उहे मायूस न आहिनि, उहे परेशान न आहिनि, उहे जुनल न आहिनि। असीं ईअं चई सघूं था असीं, या भला जेकर असां वटि अहिड़ी का शइ न बची आहे त सॼी दुनिया तव्हांजे आॾो। ही कांग्रेस जे मुल्क में रूस में ॿुधोसीं त अॼु बि जेको आहे उते बि जेको आहे अलाह 500 खनि अलाए केतिरा माण्हू कोरोना में मारिया अथनि। माना ही माण्हुनि खे घटाइण जो हिननि माण्हुनि जी जेका तरक़ी कई आहे तव्हांजी तहज़ीब साइंस, ही तव्हांजा जेके नवां जेके जदीद क़िस्म जा जेके सोशल साइंसिस जेके हुयूं, उनजो इहो नतीजो इहो जेको निकितो आहे उहो तव्हां ॾिसो थी माण्हुनि खे मारीनि था। अबड़ो सबड़ो जेको बीमार माण्हू आहे उनखे वेंटिलेटर ते खणी था उछलीनि, उनखे बुथाड़ा चाढ़ियो छॾीनि, उहो 5 मिंटनि खां पोइ जेको आहे दम धणी जे हवाले करे थो, मिटी मां जे हवाले थी थो वञे। ख़ैर, हाणे असीं वरी जेको आहे हुन ख्वाब ख़्याल जी दुनिया में ही लतीफ़ साईं जेके असांजे लाइ जेके ख्वाब ऐं जेके ख़्याल असांजे लाइ जेके ठाहे विया, ही लतीफ़ साईं असांजे लाइ जेको ही कल्चर जेको जोड़े वियो आहे लतीफ़ साईं। अचो त उहो कल्चर खे ॾिसो, लतीफ़ साईं असांजो कल्चर कहिड़ो असांजो कल्चर ठाहियो आहे, या असां उन ते अमल कयो आहे, या असीं उन ते अमल कयूं पिया उन ते, या उन ते अमल करिणो आहे उन ते। अब्दुल्ला हाँ लतीफ़ साईं तो चवे त जीअं से संघार अजे जन जे घारिया, जनी सदा ॿार अठई पर अगूंदरा। माना जिन जा जेके ॿार आहिनि उहे 8 पर अगूंदरा आहिनि, 8 पर ख़ुशि आहिनि। माना उन्हनि खे का बि ग़लती कोन्हे का उनखे। आहे को अहिड़ो घर, आहे का अहिड़ी क़ौम, उनजो मतिलबु इहो इंसान ज़ात जो हींअर ताईं जो जेको ही सफ़र थियो, उनमें तमामु घणी तरक़ी आई आहे, उनमें तमामु घणी बंजरा थी आहे, उनमें रस्ता पका थिया हूंदा, उनमें गाॾियूं वॾियूं आयूं हूंदियूं, उनमें जेको आहे तव्हां आसमान ते बि तव्हां उॾामंदा हूंदा, समुंड जे तरे में जेको तव्हां मोती हीरा जेको कढी आया हूंदा। पर माण्हू छो अञा बि परेशान आहे? ही माण्हू मां जीअं कुते वात छीछड़ो जानिब पंहिंजी जूए में सूर्य टंगिया साह तेसीं ताईं आए ईद असां लाइ ओपरी। ही छो जेको आहे माण्हू ही पटे थो पियो जेको आहे पंहिंजो पाण खे। ही माण्हू जो माह थो खाए, माण्हू जो गोश्त थो खाए, माण्हू जो। उनजो मतिलबु इहो कि असांजी जेके पोरिया आहे, कि असांजी जेका हेॾी जेका जदोजहद जेका आहे उनजो को नतीजो कोन निकितो। नतीजो न निकितो त उनजो मतिलबु इहो न आहे त असीं हाणे जेको आहे ख़ुदकुशियूं करे छॾियूं, या असीं ड्रामा करियूं, असीं ड्रामेबाज़ी करियूं, असीं अंदरि में हिकिड़ा ॿार में ॿिया। ऐं वरी बि इहा ॻाल्हि थो करियां त हीउ सिंध जी बहादुरी वारो जेको कल्चर आहे उहो असांखां तक़ाज़ा थो करे थी जेका तव्हांजी आरज़ी जेका ज़िंदगी आहे या घणा वक़्तु न हलंदी। तव्हांखे मौक़ो मिलियो आहे त सभई माण्हू जेको आहे गॾिजी पओ, सचपच गॾिजी पोइ सुभाणे जो जेको मुतालबो तव्हां जेको टाइटल ठाहियो आहे इहो अञा ताईं हल कोन थियो आहे। ऐं अहिड़ा इलाही मुताला हुआ, अहिड़ा इलाही मुतालबा हुआ जेके हू वाक़ई हल नथा करणु चाहिनि। उहे जेको आहे तव्हां भले जेको आहे सॼो मुल्क ॿारे छॾियो, पंहिंजो पाण खे ॿारे छॾियो, उहो करे गुज़रंदा तव्हांजे आॾो। इहे छांवियूं ठही वियूं तव्हांजे आॾो, सॼी सिंध जे कब्ज़ा थी विया हलिया, सॼी सिंध जी ज़मीन नीलाम में हली वई सॼी। ऐं ही भले तव्हां ऐं आउं सम्झां थो इहो एॾो वॾो मसइलो न आहे, हिन तां हथु खणी वेंदा, पर हिन जी हिकिड़ी प्लानिंग आहे त असीं सिंधी माण्हुनि खे ख़ुशि कीअं कयूं। सिंधी माण्हुनि खे ख़ुशि इहो इन में छा आहे उन में असांजी जेको आहे वॾेरा बि असांजा गॾु। छो त जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि इन्हनि जे लाइ हाणे को हुकूमत हलाइणु आसान न रहियो आहे, छो त माण्हू इन्हनि जे मुठ में न आहिनि, माण्हू उन्हनि जे कंट्रोल में न आहिनि। मतो आई मछ थुला थो थूना हणी, चई तोजा भाई अछ ते पाणी पुना ॾींहड़ा। ये अवाम तव्हांजी अछो, अछ माना पाणी, तव्हांजी पनाहगाह हो। तव्हां अवाम खे बि खाधो, तव्हां अवाम खे बि पटियो, तव्हां अवाम खे तबाह कयो। ही आहे लतीफ़ साईं जो कल्चर। हीअ असांजे दर्द जो कल्चर थो करे, हीअ असांजे दुश्मन जो कल्चर थो करे। ॿुधाए थो त तव्हांजो दुश्मन जेको आहे हाणे लो आहे, हाणे माण्हू हुन खां अलॻि थी विया, रुॻो माण्हुनि खे कलेक्ट करे माण्हू वटि पहुचो था। चई मतो आई मछ, असीं चऊं न मतो हुए मछ, थुला ते थूना है।
तुंहिंजा भाई अचिते पाणी पुना ॾींहड़ा इन इते ॻाल्हाइणो आहे। सुभाणे तव्हां सभई माण्हू हिते ॻाल्हायो, असीं त हींअर बि हिते था ॻाल्हायूं। हीअ असांजी जंग, हीअ असांजी जदोजहद तेसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं जेको आहे तव्हां असां सिंध सां ज़्यादतूं ख़तमु नथा कयो। हीअ सिंधी माण्हुनि जो जेको आहे साह कढणु, सिंधी माण्हुनि जा वसीला कसणु तव्हां बंदि नथा कयो। सिंधी माण्हुनि खे जेसीं इज़त सां जीअण नथा ॾियो, ख़ुशी सां जीअण नथा ॾियो, तेसि ताईं असांजी हीअ जेका जंग आहे, असांजी जदोजहद उहा जारी रहंदी। इहो सिंध जो कल्चर आहे, इहो लतीफ़ जो कल्चर आहे। असां कॾहिं बि बाज न आहे खाधी, असां कॾहिं बि कंहिं ते हला न आहियूं कई। उहे जेके हक़ीक़ी जेके ख़ुदा जे रसूल जेके सचा पचा मुस्लमान ॿुधाइनि उहे असीं माण्हू आहिनि। मौलाना अबुल कलाम आज़ाद सम्झाईंदो त हिकिड़े किताब में लिखे थो, इहो मूं किताब पाण न पढ़ियो आहे, पर मूंखे अहिड़े मुतबर माण्हू ॿुधायो आहे जेको आउं सम्झां थो त उहो किताब ज़रूरु पढ़ियो ज़रूरु। ऐं वरी बि सद कंदुसि इहा ॻाल्हि आउं पाण पढ़ां। जीअं से संघार अॼे जनी घारिया, जीअं से संघार अॼे जनी घारिया, जनी संदा ॿार अठई पर अगूंदर। हाणे इहो जिन माण्हुनि जो कल्चर हूंदो उहे त माण्हू मुस्लमान हूंदा। मौलाना अबुल कलाम आज़ाद लिखे थो त सिंध जा माण्हू माना मुंहं जे दड़े मां, माना अॼु खां सम्झो 5000 साल अॻे जी जेका ॻाल्हि आहे। ऐं इहा तहज़ीब हिते 2500 साल ते जेका मज़हब जेका तहज़ीब जेका हुई, सोसाइटी हुई, हिते पहुचण में उनखे 1000 साल लॻा हूंदा, 15-20 हज़ार साल लॻा हूंदा उनखे। उन वक़्त में एॾा भला माण्हू हनफ़ी मस्जिद जा जेको हनफ़ी मसलिक थो लिखे, माना हज़रत इब्राहिम जो जेको पैरवी कंदड़ जेके माण्हू हुआ उनखे हनीफ़ी मसलक जा जेको हाशमी जेको ख़ानदान जेको हो, हुज़ूर साईं जो ख़ानदान, इहे हनीफ़ी जेको आहे मसलक जा मां। पोइ असीं त हनीफ़ी मसलक जा 5000 साल अॻे हुआसीं। हीअ 5000 साल जा जेके अॻे जेके माण्हू उहे एॾा महिरबान हूंदा, एॾा भला माण्हू हूंदा, जेके माण्हू क़ाइदे ते हलंदा, जेके माण्हू कानून ते हलंदा, उहे माण्हू कंहिंसां विड़िया कोन हूंदा। ऐं उन्हनि माण्हुनि जो जेको कल्चर आहे उहो लतीफ़ साईं जेको आहे कीअं जेको आहे महफ़ूज़ थो करे।